सिजावल में प्राइवेट अस्पताल में मरीज पारां कयल भनिड़ा वारो मामलो। सिजावल जे डॉक्टर खिलाफ मासूम ॿारनि सां गॾु ॻोठाणनि जो एहतजाज। सिजावल वेझो ॻोठ न्याज़ मल्लाह जे रहवासिन मासूम ॿारनि सां गॾु प्रेस क्लब सिजावल अॻियां एहतजाज कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु सिजावल जे प्राइवेट डॉक्टर चेतन मल मरीज धणी बख्श मल्लाह खे इलाज दौरान ग़लति इंजेक्शन लॻाई, जंहिं सबब मरीज जी हालत ख़राब थी वई। उन दौरान डॉक्टर अस्पताल छॾे हलियो वियो। बेवस मरीज जे दिमाग़ कम न कयो। हुन अस्पताल जा कुछ शीशा टोड़े अहिड़े वाक़े ते डॉक्टर केस दाख़िल कराए मरीज धणी बख्श मल्लाह खे गिरफ़्तार कयो आहे, जेको हिन वक़्तु जेल में आहे। हुननि चयो त सॼो वाक़ियो डॉक्टर जी ग़फ़लत सबब पेश आयो आहे। हुननि चयो त 3 ॿारनि जो पीउ जेल में आहे। यतीम ॿारड़ा बुखूं काटण ते मजबूर बणियल आहिनि। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो त इंसाफ़ फ़राहम कयो वञे। डॉक्टर खे बि अपील कई त मासूम ॿारनि ते रहम खाई केस ख़त्म कराए धणी बख्श मल्लाह खे आज़ाद करायो वञे।